नमस्कार, मुंहिंजो नालो नव्या वाधवानी आहे। मां अहमदाबाद में रहंदी आहियां। अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं हिकु सियाणे सिंधी छोकिरे जी ॻाल्हि। छोकिरा नंढो छोकिरा नंढो छोकिरा नंढो छोकिरा नंढो निकितो घर खां तकिड़ो तकिड़ो निकितो घर खां तकिड़ो तकिड़ो हथ संदसि में छटी प्यारी टिक 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 टिक। हथ संदसि में छटी प्यारी सिर ते टोपी कारी कारी सिर ते टोपी कारी कारी घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो। हुते ॾिखे वागू हिकिड़ो हुते ॾिखे वागू हिकिड़ो संदसि पुठियां थी आयो तकिड़ो बिजली वांगुरु छोकिरो डोड़ियो जो ते वागू केस हणियो। सखी बि आयो हुते ॾींहुं शी ॾिखे साम्हूं के शी मथां आयो टप ॾेई पर छोकिरा चालाकी कई हिकदमि लेटी पियो दड़ती ते मथां कई होठ छटीअ जी। शी छटी जे मथां टिपी विया वॾी वागू जे वात में सोपियो ऐं शी वटो ऐं वागू जख़्मी ॿधण लॻो पर छोकिरा जल्दी छटे छटी ऐं टोपी आयो। अड़े मुंहिंजी टोपी छटे ऐं टोपी आयो। कीअं नज़ारो न वक़्तु विञायो घर ॾे दौड़ियो तकिड़ो छोकिरा नंढो। जय झूलेलाल, राधे राधे।